सोट पण वथाणे ते हलूं त था पर समझा थो त तवारी मूमल अॼु कोन्हे हिन ॻाल्हि तां वॾे सोट खां बादर बि खाधा अथम। जेकॾहिं अॼु दीदार न थियो न सॼी राति बुत तां सूर ई कोन लहंदो। इन जो मतिलब त अॼु तूं दीदार करे पोइ उतां निकिरंदे। छा सोट तूं भला दीदार कोन कंदे छा? यार कुनल इहा दुआ त मूंसां ठहे ई कोन थी। समझा थो त नहीं मूंसां दिल ई न आहे। यार छोकिरी अखि जी पकाई थी करे, जेकॾहिं तोसां दिल न हुजे त पोइ मूमल सां गॾिजी छो अचे हा? पंहिंजी वॾी भेण मूमल खे उनजे पुनू सां मिलाइण जे लाइ हिते ईंदी आहे। मूमल जेकॾहिं घरां अकेली हिते ईंदी न त माइटनि जो मथां शक वधी वेंदसि। इन करे दुआ खे पाण सां गॾु वठी हिते पहुचंदी आहे। बाक़ी सोट हिन छोकिरी जी मूंसां टके बराबर बि दिल कोन थिए। दिल न लाए सोट तूं कोशिश कंदो रह, हिक न हिक ॾींहुं तोसां ज़रूर ठहंदी। यार दिली ॻाल्हि ॿुधाई, जेकॾहिं न ठहे न ॾाढो सुठो आहे। छो? यार जेकॾहिं अदा खे ख़बर पई न त मुंहिंजा सभु उज़वा उखेड़े छॾींदो। जॾहिं असां हिकु नथा थी सघूं त पोइ सोट ते अखियूं हणण जो कहिड़ो फ़ाइदो? ऐं सोट मां तोखे इहा ई सलाह ॾींदुसि त मूमल खे विसारे छॾ, न त नाहक निपूड़जी वेंदे। अड़े यार मोस त घोरी जान जतन तां मूमल खां सवा बाक़ी हाणे ही पुनल जिंदा कोन थो रही सघे। हल त हलूं यार, मथां को दीदार थी पए। दुआ मुझे लगे मैं खुद हूँ व्हाइट रोज हेयर रिमूवर क्रीम एंड लोशन। व्हाइट रोज ने बनाया मुझे व्हाइट रोज। जी अम्मा, तव्हांखे केतिरा भेरा समझायो अथमि त मुंहिंजी इजाज़त खां बगैर घर खां ॿाहिरि न वञो। केॾां पियो वञो? अम्मा असां त मामा जी घर पई वयूं। का बि ज़रूरत न आहे तव्हांखे पंहिंजे मामा जे घर वञण जी। अम्मा इन करे चाचा जे घर वञण नथी ॾी न त हुन सां बाबा जो रिश्तो लॻंदो आहे। पर तू बि पंहिंजे भाउ जे घर वञण खां असांखे रोकी पई। हू मुंहिंजो भाउ आहे, मां हुनखे चङी तरह सुञाणा थी त हू मुंहिंजो ई तव्हांजो केतिरो सजण आहे। अम्मा मामा त तव्हांजी लख इज़त कंदो आहे, पोइ बि अलाए छो तव्हां हुनखे पंहिंजो दुश्मन समझी वेठी आहियो। जॾहिं न वक़्तु आयो तॾहिं आउं तव्हांखे ॿुधाईंदसि केरु असांजो सजण आहे केरु दुश्मन। बाक़ी ही वक़्तु न आहे बहस करण जो। हली अंदर वियो, असां 5 मिंटनि में वापस थी अचूं। का बि ज़रूरत न आहे, चयमि न हली अंदर वियो। वञूं थियूं अम्मा वञूं थियूं, ये सूबेदारनि वारा हुकुम न हलाए। अच दुआ त हलूं। अम्मा त हर माण्हू खे पंहिंजो दुश्मन समझी वेठी आहे। एॾी अची उमिरि थी अथनि पोइ बि ॿारनि वारा ज़िद आख़िरी कॾहिं समझंदियूं। निमाणी मां इज्जत सां समझायां थो, पंहिंजे पीउ खे समझाए असांजे मामलनि में न अचे न त। अरे हेॾे जेका ॻाल्हि करणी थिए न मूंसां कर, मुंहिंजी न्याणी खे विच में न आण। हिकिड़ी त ॻाल्हि ॿुधा, आलम खान खे हथ जोड़ण ऐं रईस ॾे तां खणी वञण जो मक़सदु छा हो? छा तव्हांखे विढ़ण ॾियां, रईस खे तां न ॾियां? तूं जी नी तां खणी वञण सां आलम खान वारा मुड़ी वेंदा। अलाह ईमान ॾींदुनि पुट। न मासी न, हू कॾहिं बि न मुड़ंदा। जेसीं ताईं उन्हनि जो मथो कचो न कंदासीं न हू कोन मुड़ंदा। जेसीं ताईं आलम खान जा हिकु ॿ मुड़ुस न लेटाईंदासूं न हू मुड़ण वारा ई न आहिनि। उन्हनि जो हिकु ॿ मुड़ुस लेटाईंदे पोइ वरी तूं आराम सां घर वेहंदे। लॾो खणणो पियो न उहो बि खणंदुसि, पर आलम खान वारनि खे मन मस्ती हाणे करण न ॾींदुसि। तूं मुंहिंजो न सोच, पंहिंजी ज़ाल जो सोच, पंहिंजी मासीअ जो सोच। हिन खे किथे वतन रुलाईंदो? सुल्तान चए थो असां भले दर दर जा धिका खाऊं पर ही जिद न छॾींदो। बस अरे बस, पंहिंजो वात न खोल, पिणे तो रोगे घणो आहे असांजे लाइ। जेकॾहिं मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे ॾुखियूं लॻनि थियूं न त अॻिते खणी तव्हांखे कोन चवंदुसि। बस हिन भेरे माफ़ी ॾियो। सभिनी जे साम्हूं असांखे बेइज़तो बि करे ऐं कावड़ बि वरी हिन जी।
नाराज करे छॾी न पंहिंजे चाचे खे। पोइ कहिड़ी क़यामत अची वई? सुल्तान खे बाबा जी कहिड़ी परवाह, कावड़जे त छा, परचे त छा, ॻाल्हाए त छा, न ॻाल्हाए त छा। चाचा जी असां वटि अॼु बि इज़त आहे, कल बि हुई ऐं हमेशा जे लाइ इज़त कंदा रहंदासूं। पर चाचा खे इहा ख़बर न आहे त दुश्मन जे साम्हूं हथ जोड़ण सां इज़त वधंदी न आहे, घटिजी वेंदी आहे ऐं दुश्मन असांखे कमज़ोर सम्झंदो। तव्हांजो चाचो बि जहिड़े टारण लाइ ईअं थो करे, पर तव्हांजे सम्झ में त ॻाल्हि अचे ई कोन थी। ओ मासी, तव्हां अकुल वारा, असां बेवकूफ़, ख़ुदा जे वास्ते असांखे माफ़ कयो। छोरो वते तो घिटिन में घुमंदो ऐं असां पंहिंजो कंध हेठि कयूं था घुमंदा वञूं। अदी इहो मूं ख़बर ॿुधी आहे त अकबर खान जो इरादो असांजे तरफ़, तूं वरी हुनखे मनो थी पई करीं। इरादो? कहिड़ो इरादो दा? अदी तूं ॿार नाहीं, न को का एतिरी भोली भाली आहीं। औरत थी करे मर्दनि जा पटका धूड़ करण जी संगति रखी। मक़सद जी ॻाल्हि कर, मक़सद जी अदा। या अजाई गेल मूंखे न आहे वणंदी। अदी अकबर खान जो इहो इरादो आहे त हिक न्याणी जो संग मुंहिंजे पुट मिठ लॻे। न अदा, तूं अञा इन लाइक़ न ई थियो जो तोसां रिश्तेदारी कई वञे। वाह जी वाह, ॻाल्हि ईअं करे वई ॼणो बुढ़ो खाई छॾी। मूं पीरनि फ़क़ीरनि ते धागा ॿधी दुआऊं न करे घुरियूं त तुंहिंजो रिश्तो वॾे घर में थिए ऐं तूं वरी मूंखे विसारे छॾी। भेण जी मिल्कियत में अख विझण वारे खे भाउ चवराइण जो को बि हक़ न आहे। अदी हीअ मिल्कियत अकबर खान जी आहे, तुंहिंजी न। भला जेकॾहिं अकबर खान जे किरोड़नि जी मिल्कियत मां 2-3 लखड़ा वत में भला अकबर खान सुञू थी वियो या भीगियो थी वियो, या तूं हरू भरू वेठी मूंखे रंडाणा तानाणी। अदा हीअ मुंहिंजे मुड़ुस जे हक़ लाल जी कमाई आहे ऐं इन ई मां तुंहिंजी केतिरा भेरा मदद करे चुकी आहियां ऐं तूं उधारी बाबति मूंखां लखे रुपया खणी चुको आहीं ऐं हाणे मूंखां टके जी बि उमेद न रख। मां तोखां पैसा घुरण कोन आयो आहियां, रिश्तो घुरण आयो आहियां, पंहिंजे मुठल पुट जे लाइ दुआ जो संग। मूं जवाब ॾिनो न आहे तोसां मिटी करणी, तूं हाणे वञी सघी थो। वञा थो तूं बि छते कोरियारी टे खे छॾ, पर हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। अॼु खां पोइ तुंहिंजो भाउ तुंहिंजे लाइ मरी वियो ऐं तूं मुंहिंजे लाइ मरी वई आहे। ऐं हाणे जेकॾहिं मुंहिंजो मुंहुं ॾिठई न त क़यामत जे ॾींहुं वठो कराईंदोसांइ ढींगो ई डेरी। हिते कीअं अची वियो? हाणे त मरी वियासीं। तूं रीत छा थी करे? तूं हल घर मां तोखे ॾिसां थो, हिन रिठ जे पुट सां मां मुंहुं ॾियां। तूं हल सिधो घर वञ चाहे। राम जा एतिरा पर निकिरी आया आहिनि जो आलम खान जे सोट में हथ विधासि। मां तो चवाई मां हथ कढ मां इन कमीड़ी खे ज़िंदा कोन छॾींदुमि। आलम खान तो अची पियो। अच मूंसां हलियो। अचण ॾे हिन भागे खे, अचण ॾे जे पुठी त खलण लासीं मास त। अरे छोरो हथ चई त भली बंदूक खणी छॾिजांसि, पर पहिरियां इहा बि त जांच लह न त छोकिरो ज़िंदा बि आहे या न, या तुंहिंजे ख़ौफ़ खां वञी खूह में टपो ॾिनई। ईअं ई थियो हूंदो, उन ॾींहुं बि छोकिरे खे उॾाड़े रखियईं। सॼी राति हेठ ऐं तेल जी मालिश कई हमांसि त बि सुबुह जो थियो चए पियो मां पुठी में अञा ताणी सूर आहे। चाची जे उपता पे रखणदा न कोन बख़्शींदोमान। अॻे त खल न थी वियोमांसि, पर जे हाणे का वॾी ग़लती कई न त हॾ गुॾ भञी खट ते विहारे छॾींदोमांसि।
जे न मुझे छोरन के कुटींदो आई जेकॾहिं ईअं न सुल्तान जे भाइरनि जी खलल आई तहिड़ा ॾींहं ई ॾिसणा न पवनि आलम खान। पर मुंहिंजा छोकिरा न झड़का न हिन जो ओही न वाही। ठीकु आहे चाचा, वञी खॾ में पर सुधर न सुधर मुंहिंजो छा। अबा तुंहिंजे चाचे जी त अजाई ॻाल्हाइण जी आदत आहे। जेकॾहिं तुंहिंजो न छोरनि जे मथां पादर न हुजे न त सावण खां 2 हथ अॻे निकिरी वञनि। पर अमां सां अहिड़ा न आहियूं। अरे हाणे तूं बसि कर, बात सुञाण। सरनि जे बूढ़े में लिखिया हूंदा, लड़ी राति ईंदी न त बि घर में पेर न रखंदो, ॻोल्हे वठी अचोसि। जी अदा अचो। नाना मलूक, तुंहिंजी चेल ते हथ ये तो हालत कंहिं कई आहे? अबा जंडरो जंडरे सां गंठियो पियो आहे। मलूक जो त तव्हां लकाव ॾिसो था, अञा चओ था त नाना मलूक ख़ैर आहे। अबा ख़ैर वरी धूड़ा, वारा छोरा सुधरनि ई कोन था, असली लाह कढी छॾिया अथनि। अबा चेल ते हथ न हूंदा त ॿियो संतरो ॿधी मल्हो मुक़ाबिलो कंदुसि। सचो आई नाना मलूक। अरे अबा मलूक वीचारो वटे तो पेट जे कारण जतन कंदो। वरी ने भागा अॻियां वेठा, सुट पाण खे मथां फेरणो पवंदो। छा कंदा? हाँ अच तूं, जेकॾहिं 2 धक हू हणंदा 2 धक असां बि वाहे कढंदासीं। पहिरीं अदा साईं सुट पुन वारे मसइले ते काफ़ी परेशान आहे। वरी असां हिते जहिड़ो करे जुंडा पटायली घर पहुचो त अदा लठ खणी शुरू थी वेंदो ऐं चवंदो त तव्हांखे कहिड़े कम सां मोकिलियुमि, तव्हां कहिड़ो कमु करे हिते पहुता आहियो। इन करे ई वरी पाण मथां था फिरूं। जेका सुट तुंहिंजी मर्ज़ी, बाक़ी हिननि खे मुंहुं ॾेई वठूं। पर अदा साईं खे केरु मुंहुं ॾियां? अच्छा हलूं था। ॿियो दुआ कयो ॿई ॼणा त मलूक जी का शादड़ी थी पए, कहां खे हथ त अचे। पिरिया जी याद छड़ी मुल्क बारी छड़ी, राज रुलाए छड़ी, पोइ बि गंद छुड़ां जे बहाने सां एॾे होॾे न्यार खां मुड़ी न थी। तूं मूंखे सम्झाइण वारो केरु थींदो आहे? हाँ, तूं मुंहिंजे घर जो वॾो आहीं या मुंहिंजो भाउ? भाउ चई दिलि जो मथां दागी न मल। मां तुंहिंजो दिलबर आहियां, जानू जानी जाने मन आहियां। पंहिंजी आईने में शिकिल ॾिठी अथई? हा हा, रोज़ ॾिसंदो आहियां। तोखे मूंखां वधीक मोतबर को हिन सॼे ॻोठ में न मिलंदो। जेकॾहिं मूंसां अखियूं अड़ाई आहिनि मां तोखे हितां कढी कोए दूर कोस्तान जबल ते वठी हलां। उते तोखे केरु मुता न मोटाया। इहो सुल्तान जो छा मलाले जो पीउ तोखे न वापसि करे आ। पाण खे मोतबर था सम्झनि, असां माण्हू सुलीला। उहो छा आहे सुल्तान जो मलालो? थोड़े बकी तूं जा शक पियो करी। असां मोतबर माण्हू, सुलीला माण्हू, इज्जत वारा माण्हू। खबर आहे खबर त तूं केतिरो सुरीलो आहे। जेकॾहिं ॿीहर असांजी गिटीअ में नज़र आए, आश माइटनि खे बि कोन मिलंदो। सीजा थो हले था लाहिन पुठीअ तां खल हल। अरे मलाड़ा तोखे ख़बर न आहे दाड़ वॾो ज़रीलो थी जंहिंखे चक ॿाहिरि अची चीसे मारे छा उड़ी कर दो। अदा साईं, इहो ई मौक़ो आहे अकबर खान खे बदनाम करण जो
मां मूमल ऐं पुनल खे पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। गुराम तूं अञा ॿार आहीं, तूं छा थो समझी? एतिरी नंढड़ी ॻाल्हि अकबर खान खे बदनाम कंदी? न गुराम न, अकबर खान रुगो राज वारनि खे एतिरो चवंदो त राणा खान जे साले खे पंहिंजी छोकिरुनि जो संग न ॾिनुमि, तॾहिं मूंखां इंतकाम वठण जे लाइ वतन था ॻोठ राज में रुगो कूड़ कुटींदा। हा दा, राणा सही तो चवे। इन ॻाल्हि ते तूं सॼो ॻोठ साम्हूं बि भलो सही सिर ते रखी ॻाल्हि कंदे तॾहिं बि ॻोठ वारा असांखे ई कूड़ो चवंदा ऐं अकबर खान ते को आङुर सिधी बि न कंदो। कुझु बि हुजे अदी, पर ही गैरत जो मसलो आहे, गैरत जो। मां पुनल खे जेरो न छॾींदुसि। कोन कंदे, माण्हू मारींदे पोइ वञी जेल कमाईंदे। कहिड़ो लाचार आहे गुराम, कहिड़ो लाचार आहे जो अधे जी छोरियुनि जे करे पुनल खे मारियऊं ऐं अकबर खान जी दुश्मनी पंहिंजी गिचीअ में विझऊं। अदा हुन आलम खान जहिड़े ॾाहिण माण्हू खां जेतिरो पासीरो रहिजे न ओतिरो ई भलो आहे। त पोइ दी हिन ॻाल्हि खे असां दरगुज़र करे छॾियो। इहा ॻाल्हि सिर्फ़ तोखां न, मूंखां बि हज़म नथी थिए गुराम, नथी थिए हज़म मूंखां। पर मां सिर्फ़ इहो पियो थो सोचां त हिन ॻाल्हि खे ॻाल्हाइणो कीअं ठाहिजे। तूं वधा हिते सोचींदो रहंदे ऐं होॾा अकबर खान जूं छोरियूं पंहिंजनि पंहिंजनि आशिकनि सां भॼी वेंदियूं ऐं असां हिते हथ ते हथ रखी वेही रहंदासीं। वॾा काॾे निकिरी पियो आहीं? सोट पुनल जी तलाश में निकितो आहियां। तोखे किथे नज़र न आयो? दे ख़बर भला छोरे खे सट को ॾिनो अथई छा? न न, अहिड़ी ॻाल्हि त न आहे। पोइ घरो मोह छो कई? इहा ॻाल्हि ई न पुछ। अॼुकल्ह जे नौजवाननि खे थोरो हक़ सच चयो न, खणी था पुठीअ ते पेर रखनि। आहे इहो वॾो आज़ार। अॼुकल्ह जे छोकिरनि खे हक़ सच चवण जो वक़्तु ई न आहे रहियो। हिननि खे छूट त न आहे छॾिणो न। अम्मा जे घणो बुखार अथसि त डॉक्टर घुराया? ना अम्मा, डॉक्टर जी जरूरत ना है। तू परेशान न थी, मामूली बुखार अथसि, हिन जे करे मथे में सूर अथसि। मूं टेबलेट ॾेई छॾी आहे, अल्लाह कंदो त ठीक थी वेंदी। अम्मा, मुंहिंजो तव्हां में साह आहे। घणी कुदरत वारे पुट जो औलाद न ॾिनो। मूं तव्हांखे पुटनि जीअं पालियो आहे, कोई तव्हां लाइ परेशान छो न थींदसि? छा थियो आहे मुंहिंजी मिठड़ी अम्मा? बाबा ख़ैर त आहे न? हाँ? बाबा जानी, अदी मुमल के हल्को बुखार आहे। हल्को बुखार? तो चरिया थिया था? अॼुकल्ह हिन बुखार मां कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं थो पकड़जनि ऐं तव्हांखे ॿुधायो कोन्हे? ओहो बाबा जानी, तव्हां कंहिंखे पिया कॉल कयो? बाबा डॉक्टर खे तो फोन कयां? न न बाबा जानी, डॉक्टर के घुराइण जी का बि जरूरत न आहे। अदी हाणे बिल्कुल ठीकु आहे। असां उनखे टेबलेट ॾिनी आहे। बाबा, अदीअ जी तबियत हाणे सही आहे। उन चयो आहे त मूंखे आराम करण ॾियो। मामूली बुखार जे करे तव्हां अम्मा परेशान थी वेंदा आहियो। मुंहिंजी मिठड़ी अम्मा, अव्हां में त मुंहिंजो साह आहे। अव्हां त असांजी कुल जायदाद आहियो बाबा। पोइ अव्हांखे मामूली तकलीफ़ थी पए त पोइ उहा तकलीफ़ असीं कीअं बर्दाश्त कंदासीं बाबा? बाबा जानी, अलाही न कंदो जो असां तकलीफ़ में ईंदियूंसीं। तव्हांजो ऐं अम्मा जो प्यार मोहब्बत ऐं दुआऊं असां सां गॾु हूंदियूं त पोइ छा तकलीफ़ असांजे मथां अची सघे थी? अम्मा अल्लाह ख़ुशि रखंदव। तव्हांजी ख़ुशीअ में त असांजी ख़ुशी आहे। बाबा अम्मा, तव्हीं वञी अंदरि आराम कयो। अदी मुमल सां गॾु असां ॿई आहियूं। जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि थी त डॉक्टर अंकल खे घुराइण में देर न थींदी। ठीकु आहे अम्मा, अल्लाह भलाई कंदो बाबा। बानू बेगम, हाणे भला थोरो हिन मरीज़ जो ख़्यालु रखो। किथे ईअं न थिए जो ही मरीज़ वीचारो वञी बिस्तरे भेड़े थिए। हलो अचो अचो अचो। बाबा जे ॻाल्हाइण मां अंदाज़ो लॻे थो त चाचा अञा ताईं दां खणी न आयो आहे। पर ईंदो ज़रूर। असांखे बदनाम करण जे लाइ दुआ। हाणे तूं ई सलाह ॾे त छा कजे? अदी मुमल परेशान आहे। चाचा ऐं गोहराम अची इहा ॻाल्हि बाबा ऐं अम्मा सां कंदा
तो उन्हनि जे दिल मथां छा गुज़रंदो? तव्हांजे हिन ग़लत कदम जो असर मूं मथां बि पवंदो। भेण तूं दिलासो ॾियण जे बजाए असांखे डिजारी पई। डिजारा कोन पई, इहा हक़ीक़त बयान पई कयां जेका अॼु या सुभाणे ज़ाहिर थियणी आहे। तव्हां बि दिल सां दुआ कयो त हीअ मुसीबत टरी वञे ऐं अॻिते लाइ तौबा कयो। पिरियां जी याद सताए त छा करियां, हा हुन जो प्यार रुलाए त छा करियां, पिरियां जी याद सताए त छा करियां। हाली तरस चाचो निकिरे न त मानी हराम करे छॾी। अदा ॿी ॻाल्हि ॿुधी अथई। कहिड़ी? गोराम बंदूक खणी सॼे ॻोठ में पुनल खे टोड़ायो आहे। त पोइ असां छा कयूं? अदा मूं ऐं अदा गुलू सोचियो आहे त मौक़े जो फ़ाइदो वठी ठोकियूं था पुनल खे कुफ वारी बंदूक ऐं इल्ज़ाम वरी ईंदो गोराम जे मथां। सुठो कई भा मल्हार खे माठ कराई। जेकॾहिं चाचो बीही वञे हा न त असांजे दिमाग़ जो थोरो कढी छॾिया। हा पुट, तव्हांजो चाचो तव्हांखे सही चवंदो आहे, तॾहिं त तव्हांखे हुन जूं ॻाल्हियूं ॾुखियूं लॻंदियूं आहिनि। अॼुकल्ह तूं मिड़े चाचे जी तरफ़दारी सवाई कंदी आहे। भला ॾे ख़बर चाचे सां तुंहिंजी दिलि लॻी वई आहे छा? मुंहिंजे साम्हूं इहा बकवास न कंदो कर, त हणी टमाटे न मुंहुं फेरे छॾिया। बकवास न आहे मासी, जेकॾहिं वाकई अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ भला करायूं चाचे ऐं तुंहिंजो निकाह। अछो अथई मुंहुं, इन थाप खां तव्हां कोन मुड़ंदव। तव्हां सां त ॻाल्हाइण ई अजायो आहे। चाचा ऐं मासी मां हाणे जान ई छुटी वई। मल्हार अहिड़ी जेकॾहिं बकवास कंदो त पोइ मासी पीअंदी? अदा जे अहिड़ी ॻाल्हि आहे त अॻिते अहिड़ी बकवास कोन कंदासीं। वेही ॿुधजांइ मासीअ जूं नसीहतूं। निमाणी, ओ निमाणी, हाणे मानी खणी आ, वञी मथो ठरियो आहे। तव्हां पाण में वेही सॼो ॾींहुं थाप था कयो, उहो सही आहे। बाक़ी तव्हांखे केरु चङाई न चवे। अदा वरी भाॼो ई शुरू थी वई। हाणे हिनखे केरु चुप कराए? छॾ निमाणी खे, तूं इहो ॿुधा त सवेल छा पियो चई? इहो ई त कयूं पुनल खे चुप। इल्ज़ाम लॻंदो गोराम जे मथां। वाह जी सलाह कई अथई, इहो कमु कजो।
पर इहो कम अहिड़ी तरह कजो जे पुनल जे रत जा झंडा असांजे मथां न अचनि। प्यार करे भेरा समझायो तुम तो मुझी इजाजत खां बगैर घर खां बाहर न वञो। केॾां पियो वञो? अम्मा असां त मामा जी घर पई वयूं। का बि ज़रूरत न आहे तव्हांखे पंहिंजे मामा जे घर वञण जी। अम्मा इन करे चाचा जे घर वञण नथी ॾी न तो हुन सां बाबा जो रिश्तो लॻंदो आहे, पर तू बि पंहिंजे भाउ जे घर वञण खां असांखे रोकी पई। मुंहिंजो भाउ आहे, मां हुनखे चङी तरह सुञाणा थी त हू मुंहिंजो ई तव्हांजो केतिरो सजण आहे। अम्मा मामा त तव्हांजी लख इज्जत कंदो आहे, पोइ बि अलाए छो तव्हां हुनखे पंहिंजो दुश्मन समझी वेठी आहियो। जॾहिं न वक़्तु आयो तॾहिं आउं तव्हांखे ॿुधाईंदसि केरु असांजो सजण आहे केरु दुश्मन। बाक़ी ही वक़्तु न आहे बहस करण जो। हली अंदर वियो। असां 5 मिंटनि में वापसि थी अचूं। का बि ज़रूरत न आहे, चयमि न हली अंदर वियो। वञूं थियूं अम्मा वञूं थियूं, ये सूबेदारनि वारा हुकुम न हलाए। अच दुआ त हलूं। अम्मा त हर माण्हू खे पंहिंजो दुश्मन समझी वेठी आहे। एॾी अची उमिरि थी अथनि पोइ बि ॿारनि वारा ज़िद आख़िरी कॾहिं सम्झंदियूं। निमाणी मां इज्जत सां सम्झायां थो, पंहिंजे पीउ खे सम्झाए असांजे मामलनि में न अचे न त। अरे हेॾे जेका ॻाल्हि करणी थिए न मूंसां कर, मुंहिंजी न्याणीअ खे विच में न आण। हिकिड़ी त ॻाल्हि ॿुधा, आलम खान खे हथ जोड़ण ऐं रईस ॾे तां खणी वञण जो मक़सदु छा हो? छा तव्हांखे विढ़ण ॾियां, रईस खे तां न ॾियां? तुंहिंजी इन तां खणी वञण सां आलम खान वारा मुड़ी वेंदा। अलाह ईमान ॾींदुनि पुट। न मासी न, हू कॾहिं बि न मुड़ंदा। जेसी ताईं उन्हनि जो मथो कचो न कंदासीं न हू कोन मुड़ंदा। जेसी ताईं आलम खान जा हिकु ॿ मुड़ुस न लेटाईंदासूं न हू मुड़ण वारा ई न आहिनि। उन्हनि जो हिकु ॿ मुड़ुस लेटाईंदे पोइ वरी तूं आराम सां घर वेहंदे। लॾो खणणो पियो न उहो बि खणंदुसि, पर आलम खान वारनि खे मन मस्ती हाणे करण न ॾींदुसि। तूं मुंहिंजो न सोच, पंहिंजी ज़ाल जो सोच, पंहिंजी मासीअ जो सोच। हिन खे किथे वतन रुलाईंदो? सुल्तान चए थो असां भले दर दर जा धिका खाऊं पर ही जिद न छॾींदो। बस अरे बस, पंहिंजो वात न खोल, पीड़े तो रोगे घणो आहे असांजे लाइ। जेकॾहिं मूं जूं ॻाल्हियूं तव्हांखे के पुठीअ तां खणण लासीं मास्तर। अरे छोरो हथ चई त भली बंदूक खणी छॾियांसि, पर पहिरियां इहा बि त जांच लह न त छोकिरो ज़िंदा बि आहे या न, या तुंहिंजे ख़ौफ़ खां वञी खूह में टपो ॾिनई। ईअं ई थियो हूंदो, उन ॾींहुं बि छोकिरे खे उॾाड़े रखियईं। सॼी राति हेठ ऐं तेल जी मालिश कई हमांसि त बि सुबुह जो थियो चए पियो अम्मा पुठी में अञा ताणी सूर आहे। चाची जे उपता पेर खणंदा न कोन बख़्शींदोमान। अॻे त खल लाथी वियोमांसि, पर जे हाणे का वॾी ग़लती कई न त हॾ गुॾ भञी खट ते विहारे छॾींदोमांसि। जीअं न मुंहिंजे छोरनि खे कुटींदो आहीं, जेकॾहिं ईअं न सुल्तान जे भाइरनि जी खल लाहीं तहिड़ा ॾींहं ई ॾिसणा न पवनि आलम खान। पर मुंहिंजा छोकिरा न झड़का, न हिन जो ओही न वाही। ठीकु आहे चाचा, वञी खॾ में पर सुधर न सुधर मुंहिंजो छा। अबा तुंहिंजे चाचे जी त अजाई ॻाल्हाइण जी आदत आहे। जेकॾहिं तुंहिंजो ने छोरनि जे मथां पादर न हुजे न त सावण खां 2 हथ अॻे निकिरी वञनि। पर अमां सां अहिड़ा न आहियूं। अरे हाणे तूं बसि कर, बात सुञाण। सरनि जे बूढ़े में लिखिया हूंदा, लड़ी रात ईंदी न त भई घर में पेर न रखंदो, ॻोल्हे वठी अचोसि। जी अदा असुर नाना मलूक तुंहिंजी चेल ते हथ ये तो हालत कंहिं कई आहे? अबा जंडरो जंडरे सां गंढियो पियो आहे। मलूक जो त तव्हां लकाव ॾिसो था, अञा चओ था त नाना मलूक ख़ैर आहे। अबा ख़ैर वरी धूड़ा, वारा छोरा सुधरनि ई कोन था, असली लाह कढी छॾिया अथनि। अबा चेल ते हथ न हूंदा त ॿियो संतरो ॿधी मल्हो मुक़ाबिलो कंदुसि। सचो आई नाना मलूक। अरे अबा
मलूक वीचारो वटे तो पेट जे काण जतन कंदो आई आहे ऐं इन ई मां तुंहिंजी केतिरा भेरा मदद करे चुकी आहियां ऐं तूं उधारी बाबति मूंखां लखे रुपया खणी चुको आहीं ऐं हाणे मूंखां टके जी बि उमेद न रख। मां तोखां पैसा घुरण कोन आयो आहियां, रिश्तो घुरण आयो आहियां, पंहिंजे मुठल पुट जे लाइ दुआ जो संग। मूं जवाब ॾिनो न आहे तोसां मिटी करणी, तूं हाणे वञी सघी थो। वञा थो तूं बि छते कोरियारी टे खे छॾ, पर हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, अॼु खां पोइ तुंहिंजो भाउ तुंहिंजे लाइ मरी वियो ऐं तूं मुंहिंजे लाइ मरी वई आहीं। ऐं हाणे जेकॾहिं मुंहिंजो मुंहुं ॾिठई न त क़यामत जे ॾींहुं वठो कराईंदोसां ढींगो ई डेरी। हिते कीअं अची वियो? हाणे त मरी वियासीं। तूं रीत छा थी करे? तूं हल घर त मां तोखे ॾिसां थो। हिन रेठ जे पुट सां मां मुंहुं ॾियां थो। हल सिधो घर वञ चाहे। राम जा एतिरा पर निकिरी आया आहिनि जो आलम खान जे सोट में हथ विधासि। मां तो चवे मां हथ कढ मां इन कमेड़ी के जिंदा कोन छडीदम। आलम खान तो अची पियो। अच मूंसां हलियो। अचण ॾे न भागे खे, अचण ॾे। छो लगन थियो न अंत खणी तव्हांखे कोन चवंदुसि। बस हिन भेरे माफ़ी ॾियो। सभिनी जे साम्हूं असांखे बेइज़तो बि करे ऐं कावड़ बि वरी हिन जी। नाराज़ करे छॾी न पंहिंजे चाचे खे। पोइ कहिड़ी क़यामत अची वई? सुल्तान खे बाबा जी कहिड़ी परवाह, कावड़ जे त छा पर्ची ते छा, ॻाल्हाए त छा न ॻाल्हाए त छा। चाचा जी असां वटि अॼु बि इज़त आहे, कल बि हुई ऐं हमेशा जे लाइ इज़त कंदा रहंदासूं। पर चाचा खे इहा ख़बर न आहे त दुश्मन जे साम्हूं हथ जोड़ण सां इज़त वधंदी न आहे, घटिजी वेंदी आहे ऐं दुश्मन असांखे कमज़ोर सम्झंदो। तव्हांजो चाचो बि जहिड़े टारण लाइ ईअं थो करे, पर तव्हांजे सम्झ में त ॻाल्हि अचे ई कोन थी। ओ मासी, तव्हां अकुल वारा, असां बेवकूफ़। ख़ुदा जे वास्ते असांखे माफ़ कयो। छोरो वते तो गिटिन में घुमंदो ऐं असां पंहिंजो कंध हेठि कयूं था घुमंदा वञूं। अदी इहो मूं ख़बर ॿुधी आहे त अकबर खान जो इरादो असांजे तरफ़, तूं वरी हुनखे मनो थी पई करीं। इरादो? कहिड़ो इरादो दा? अदी तूं ॿार नाही न को का एतिरी भोली भाली है। औरत थी करे मर्दन जा पटका धूड़ करण जी संगति रखी। मक़सद जी ॻाल्हि कर, मक़सद जी अदा। या अजाई गेहल मूंखे न आहे वणंदी। अदी अकबर खान जो इहो इरादो आहे त हिक न्याणीअ जो संग मुंहिंजे पुट मिठल खे ॾे। न अदा, तूं अञा इन लाइक़ न ई थियो जो तोसां रिश्तेदारी कई वञे। वाह जी वाह, ॻाल्हि ईअं करे वई ॼणो बुढ़ो खाई छॾी। मूं पीरनि फ़कीरनि ते धागा ॿधी दुआऊं न करे घुरियूं त तुंहिंजो रिश्तो वॾे घर में थिए ऐं तूं वरी मूंखे विसारे छॾी। भेण जी मिल्कियत में अख विझण वारे खे भाउ चवराइण जो को बि हक़ न आहे। अदी हीअ मिल्कियत अकबर खान जी आहे, तुंहिंजी न। भला जेकॾहिं अकबर खान जे किरोड़नि जी मिल्कियत मां 2-3 लखड़ा वतम, भला अकबर खान सुञू थी वियो या भीगियो थी वियो या तूं हरू भरू वेठी मूंखे रंडाणा तानाणी। अदा हीअ मुंहिंजे मुड़ुस जे हक़ लाल जी कम। सोट पाण वथाणे ते हलूं त था, पर सम्झां थो त तवारी मूमल अॼु
कान ईंदी इन ॻाल्हि तां वॾे सोट खां बादर बि खाधा अथमि जेकॾहिं अॼु दीदार न थियो न सॼी राति बुत तां सूर ई कोन लहंदो। इन जो मतिलब त अॼु तूं दीदार करे पोइ उतां निकिरंदे। छा सोट तूं भला दीदार कोन कंदे छा? यार कुनल इहा दुआ त मूंसां ठहे ई कान थी। सम्झां थो त नहीं मूंसां दिल ई न आहे। यार छोकिरी अखि जी पकाई थी करे जेकॾहिं तोसां दिल न हुजे त पोइ मूमल सां गॾिजी छो अचे हा? पंहिंजी वॾी भेण मूमल खे उनजे पुनू सां मिलाइण जे लाइ हिते ईंदी आहे। मूमल जेकॾहिं घरां अकेली हिते ईंदी न त माइटनि जो मथां शक वधी वेंदसि। इन करे दुआ खे पाण सां गॾु वठी हिते पहुचंदी आहे। बाक़ी सोट इन छोकिरी जी मूंसां टके बराबर बि दिल कोन थी। दिल न लाए सोट तूं कोशिश कंदो रह हिक न हिक ॾींहुं तोसां ज़रूर ठहंदी। यार दिली ॻाल्हि ॿुधाई जेकॾहिं न ठहे न त ॾाढो सुठो आहे। छो? यार जेकॾहिं अदा खे ख़बर पई न त मुंहिंजा सभु उज़वा उखेड़े छॾींदो। जॾहिं असां हिकु नथा थी सघूं त पोइ सोटो ते अखियूं हणाइण जो कहिड़ो फ़ाइदो? ऐं सोट मां तोखे इहा ई सलाह ॾींदुसि त मूमल खे विसारे छॾ न त नाहक निपूड़जी वेंदे। अड़े यार मौज त घोरी जान जतन तां मूमल खां सवा बाक़ी हाणे ही पुनल ज़िंदा कोन थो रही सघे। हल त हलूं यार मथां को दीदार थी पए। दुआ मुझे लगे मैं खुद हूँ व्हाइट रोज हेयर रिमूवर क्रीम एंड लोशन। व्हाइट रोज ने बनाया मुझे व्हाइट रोज। जी अम्मा तव्हांखे केतिरा